नाज़रीन असां अहम ख़बर शेयर कंदासीं। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छितन कुतन जो आज़ार ख़त्म न थी सघियो आहे। रोहिड़ी में कुतन वधीक टिनि ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है, वाक़ई अपडेट कंदा हलूं त सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कुतन जो आज़ार ख़त्म न थी सघियो आहे। इन हवाले सां राब्तो कयो आहे रोहिड़ी में आवाज़ टीवी के रिपोर्टर करीम बख्श जतोई सां। जी करीम बख्श, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त रोहिड़ी ऐं भरपासे वारा इलाइक़नि में छितन कुतन जो आज़ार वधी वियो आहे। अॼु वधीक जेको आहे चई ॼणनि खे छितन कुतन जेको आहे धारे विधो आहे, जंहिंखे इलाज ख़ातिर जेको आहे रोहिड़ी अस्पताल आंदो आहे, जिते जीशान भट्टी शाहरुख भट्टी जेको आहे वैक्सीन लॻाए फारिग कयो आहे। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो वञा त जेको आहे इंतिज़ामिया पारां तालके अंदरि जिते कुतनि जी मुहिम जेका शुरू में जेका कुझु ॾींहं पहिरियां जेको आहे उहा कुतनि वारनि जी मुहिम शुरू त कई, पर हाणे जेका लगातार जेको आहे महीने ॾेढ खां वठी जेको आहे उन्हनि शुरू न आहे कई, जंहिं सबबु जेको आहे रोहिड़ी तालके अंदरि जेको मुख़्तलिफ़ जेके ॻोठनि ऐं चौकनि में चौराहनि में जेके रस्ते भीतर जेके आहिनि माण्हुनि खे जेको रोलू कुतनि जेको आहे ख़ासि जेको आहे हमलो करे ॾारे विधो आहे, जंहिं सबबु जेको आहे इलाइक़े वासियुनि में जेको आहे साह पखिड़िजी विया। पर मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो वञा त इंतिज़ामिया पारां वॾी महिरबानी अवाजी अपडेट करण लाइ। नाज़रीन वाक़ई ॿुधाईंदा हलूं त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कुतनि जो आज़ार ख़त्म न थियो आहे। दादू में हिकु ॾींहुं अंदरि रोलू कुतनि 19 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो आहे। रोहिड़ी में रोलू कुतनि वधीक 3 ॼणनि खे ॾाढे विधो आहे। अहम ख़बर आहे पहुचाई पिया। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छितन कुतन जो आज़ार ख़त्म न थी सघियो आहे। दादू में कुतन हिकु ॾींहुं अंदरि 19 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो आहे, जॾहिं त रोहिड़ी में कुतन वधीक 3 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो।